अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अब्दुल हमीद खोसो ऐं मेहरान प्रेस क्लब ते हींअर हीअ ॻोठ अलाह बख़्श झरत्याल जा ज़ाल मुड़ुस आहिनि, पोता आहिनि। हीअ जन्नत ख़ातून आहे जंहिंजो मुड़ुसु आहे नज़ीर अहमद झरत्याल, जिन हिते अची एहतिजाज कयो आहे ऐं हिननि दायो आहे त संदसि जो हिन जन्नत ख़ातून जो भाउ आहे आफ़ताब झरत्याल, जंहिंजे जेको हिन जो भाउ आहे ऐं हिन जे पीउ जी जेका मिल्कत हुई उहा क़ानूनी ऐं शरई हिसाब सां हिन खे ॾिनी वई हुई ॿजरेब यानी 1 एकड़, ऐं उन ते उहो उन ॾियण खां पोइ हिन जा गवाह बि मौजूदु आहिनि। उन्हनि जी मौजूदगी में उहा ज़मीन हारपे तौरु आफ़ताब झरत्याल पाण वटि रखी, जंहिं ते हू कब्ज़ो करे वेही रहियो आहे। उन खां पोइ वरी हिन जो आध्यारो माल हुयो मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि, 5 ढोर जेके बि काहे हिन पंहिंजे कब्ज़े में करे छॾिया आहिनि, ऐं हीअ उन्हनि माल उन जे रिकवर लाइ उते वई त हथियार ताणे हिन खे मारण जी कोशिशि कई। हिन जो अहिड़ो केस बि हलंदड़ आहे, वधीक हीअ हिते पाण मौजूदु आहे, इन खां असां पुछंदासीं, जी अम्मा छा मसइलो आहे? इहो आहे असांजो मुंहिंजो भाउ आफ़ताब झरत्याल आहे, उहो मुंहिंजो मिल्कियत ते कब्ज़ो कयो अथसि, उन जो केस हले थो। उहो उते वरी मुंहिंजूं मेहियूं बीठियूं फैज़ल कांधड़े वटि, उहे फैज़ल कांधड़े खां वञी धमकियूं ॾेई, उहा मुंहिंजी भेण बीमार आहे, मूंखे मोकिलियो अथसि माल ॾे, कूड़ हणी उन खां माल वरी काहे हलियो वियो, वरी कंडीवर मां उन खां बि मेंह कढी आयो आहे। कंडीवर में केरु हो अम्मा? इहो उर्स ख़लीफ़ो जावरी, हा ख़लीफ़ो जावरी, उन खां में काहे आयो तव्हांजी हिते बीठी हुई? मां चयो मां छो मुंहिंजो माल काहे अथई, मूंखे औज़ार रखियईं, मूंखे धमकियूं ॾिनई, मां वियसि वॾेरनि ॾे, वॾेरा मूंखे दाऊं ॾिनमि, वॾेरनि बि पुछा गुछा कई, वॾेरा बि अदालत नथा कनि, SHO SP DSP ने मुंहिंजी अदालत कनि, मूंखे पंहिंजो माल जो हक़ वठराए ॾियनि। अम्मा तुंहिंजी मिल्कियत जेका हुई तुंहिंजे पीउ जी, उहा तोखे कंहिं फ़ैसिलो करे शरई ऐं क़ानूनी हिसाब सां तोखे ॾिनी? घणी ज़मीन तोखे ॾिनी आहे? इहो फ़ैसिलो कयो हो मुंहिंजे चाचनि, मुंहिंजे भाइरनि, पाण बिरादरी सॼी, मोहम्मद आलिम प्यारे ॻोठ वारो हो, मौलवी वॾो कारी, उन कयो हो। सो ॿजरे बि असांखे ॾिना हुई, उहे मुंहिंजे भाउ चयो मां ग़रीब आहियां, मूंखे ॾियो, मां हर्प कयां, उन ते कब्ज़ो करे वेही रहियो आहे। अच्छा, कब्ज़ो करण खां पोइ वरी तव्हांजो माल बि काहे वियो आहे? माल बि काहे वियो आहे, कब्ज़ो कयो अथसि, जंहिंसां चऊं था त असांखे धक थो हणे, धमकियूं ॾिए थो, औज़ार खयूं बीठो आहे। अच्छा अम्मा, हाणे तव्हांजो माल बि काहे आयो आहे, तव्हांजी ज़मीन ॿजरे बि 1 एकड़ ते बि कब्ज़ो कयूं वेठो आहे, तव्हां घुरो था त हथियार ताणे तव्हांखे मारण जी कोशिशि थो करे, उन करे तव्हां SSP खां IG खां या ॿियनि अख़्तियारनि खां अम्मा तव्हां कहिड़ी अपील था करणु चाहियो? असां इहा था अपील कयूं त असांजो हक़ कयो वञे, मूंखे माल वठराए ॾियनि, मूंखे मिल्कियत वठराए ॾियनि पंहिंजी। नाज़रीन, हीअ अमड़ हुई, हीअ असांजे ॻोठ अलाह बख़्श झरत्याल जी मुस्मात जन्नत ख़ातून, जंहिं असां वटि अची एहतिजाज कयो आहे। हिन जो केस बि हलंदड़ आहे। हिन जे पीउ जी जेका मिल्कियत हुई उन खां शरई ऐं क़ानूनी हिसाब सां हिन खे ॿजरे बि मिली हुई, उन ते बि हिन जो भाउ आफ़ताब झरत्याल क़ाबिज़ थी वेही रहियो आहे। उन खां पोइ हिन जूं 5 मेहूं बि काहे अचे उन्हनि ते बि कब्ज़ो करे वेही रहियो आहे। हीअ उन्हनि खां घुरण थी वञे त अञा बि हिन खे धमकियूं ॾेई हथियार ताणे हिन खे मारण जी कोशिशि थो करे। हिन जो अहिड़ो कोर्ट में केस बि हलंदड़ आहे। हिन SSP समेत ॿियनि अख़्तियारनि खां अपील कई आहे त मूंखे पंहिंजे भाउ खां तहफ़ुज़ ॾियारायो ऐं उन जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे, ऐं जेका मुंहिंजी मिल्कियत शरई ऐं क़ानूनी हिसाब सां ॿजरे बि मिलियल आहे, उन खां अलावा 5 मेहूं जेके हिन कब्ज़ो करे पाण वटि रखियूं आहिनि, उहे बि वापसि करायूं वञनि ऐं मूंखे हिन खां तहफ़ुज़ बि ॾिनो वञे।